अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां जेकबाबाद मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त शहीद दिलावर ख़ान खोसो, शहीद बख़्तियार ख़ान खोसो कुछ साल अॻु इरफान खोसो जे हथां शहीद थिया हुआ। उन जो फ़ैसिलो अॼु सरदार मीर अब्दुर्रज़ाक ख़ान खोसो जे सरपंच हेठि थी गुज़रियो आहे। उन जा कुझु तफ़सील हिन रीत आहिनि। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त कुछ साल अॻु मामूली ॻाल्हि तां जवाबदार इरफान खोसो बंदूक जा फायर करे घर वेठल तपेदार दिलावर ख़ान खोसो ऐं संदसि भाउ बख़्तियार ख़ान खोसो खे शहीद कयो हो। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां इरफान समेत उन जे मामनि हर हिकु हबीबुल्लाह खोसो, रहमतुल्लाह खोसो, कुदरतुल्लाह खोसो ते ॿ अलॻि अलॻि FIRूं फ़िरियादी शीराज़ ख़ान खोसो वलद शहीद दिलावर ख़ान खोसो ऐं सुंदर ख़ान खोसो वलद शहीद बख़्तियार ख़ान खोसो जे फ़िरियाद ते पिणु दाख़िल थियूं हुयूं। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त केस जो मुख्य जेको जवाबदार आहे उहो अॼु ताईं ॿाहिरि मुल्क भॼी वियो आहे ऐं रूपोश आहे। केस में नामज़ जवाबदार मां रहमतुल्लाह खोसो गिरफ़्तार थियो। अदालत फ़िरियादी ऐं शाहिदनि जा बयान कलम बंदि करण बाद जवाबदार रहमतुल्लाह खोसो खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। जेकबाबाद कादिरपुर में अॼु खोसा बिरादरी जे चीफ सरदार सखी अब्दुर्रज़ाक खोसो जे सरपंच हेठि फ़ैसिलो थियो। फ़ैसिले में जवाबदार धुर रहमतुल्लाह खोसो हबीबुल्लाह खोसो मथां मुख्य जवाबदार इरफान खोसो जे फैमिली खे सपोर्ट करण जूं शाहिदियूं मिलण ते 1 करोड़ ॾंड विधो वियो। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त बर वक़्तु सरदार साहब जे हुकुम ते मक़तूल जे वारसनि शीराज़ ख़ान, सुंदर ख़ान ऐं सईद ख़ान 10 लख रुपया पिणु माफ़ कया। हबीबुल्लाह खोसो 5 लख रुपया बर वक़्तु अदा कया। बक़ाया 2 क़िस्तनि में पैसा अदा कंदो। ॿिन्ही धुरनि खे सरदार साहब भाकुर पाराए खीर खंड करे छॾियो।